नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हैदराबाद में। हैदराबाद जे जेको आहे रेडियो पाकिस्तान में। ऐं रेडियो पाकिस्तान में पाकिस्तान जो मशहूरु गुलूकार आहे गफ़ूर गुल साहब, उन सां गुफ़्तगू कंदासीं त हुन फ़न जी दुनिया खे केतिरो वक़्तु ॾिनो, कॾहिं खां ॻाए पियो, अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। गफ़ूर गुल साहब, इहो ॿुधाइजो त तव्हां केतिरे अरसे खां जेको आहे सो ॻायो पिया? बिस्मिल्लाह रहमान रहीम। आउं प्राइमरी स्कूल में पढ़ंदो हुउसि। तक़रीबन हाणे तव्हां सम्झो त मुंहिंजी उमिरि केतिरी हूंदी, चौथे क्लास में, पंजे क्लास में। तॾहिं खां आउं हुते नातू पढ़ंदो हुउसि। असेंबली थींदी हुई, नातू पढ़ंदो हुउसि। हुनखां पोइ कमर कोस्तानी साहिबु असांजो उस्तादु हो, ऐं हू मूंखे वठी आयो रेडियो पाकिस्तान ते। पोइ आहिस्ते आहिस्ते मूं ॿारनि जी ॿारी में प्रोग्राम कया, जाम प्रोग्राम कया। पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं मुंहिंजी उमिरि वधंदी वई, पोइ मूंखे जनरल प्रोग्राम मिलियो अलाह जे करम सां। मुंहिंजो उस्तादु ईअं सम्झो त ग़ुलाम हसन शेख साहिबु हुआ, जिन मूंखे तमामु घणी में घणी तरबियत ॾिनी। ऐं प्रोड्यूसर साहिबु हुआ, हुन ई मूंखे आंदो रेडियो पाकिस्तान में। मां ॻायां पियो, अलाह जो करम आहे, हज़ार आइटमूं ॻाया हूंदा। टेलीविज़न ते बि जाम ॻायमि, ऐं मूं प्लेबैक सिंगर बि मां अलाह जे हुकुम सां आहियां। फिल्मनि में बि मूं ॻायो, ऐं रूना लाला साम्हूं ॻायो, महनाज साम्हूं ॻायो, इशरत जहां साम्हूं ॻायो, ऐं ॿिया रुबीना बदर साम्हूं ॻायो। कहिड़ा कहिड़ा नाला वठां। मशहूरु गीत तव्हांजो कहिड़ो रहियो? मशहूरु गीत मुंहिंजा इलाही रहिया। शमशेर हैदरी जो अॼु मौज आई मन ते, नगमा चुरिया चपनि ते। कुझु असांजे ॾिसण वारनि खे थोरो गूंजे ॿुधायो। साजन सवाए तुंहिंजे हिन दिल में कोई ना है, साजन सवाए तुंहिंजे हिन दिल में कोई ना है। तो लाइ छॾियो अज़ल खां सिर साम्हूं सहाए, साजन सवाए तुंहिंजे हिन दिल में कोई ना है। अच्छा, फ़तेह ख़ान जी औताक जेका कचहरी ॾाढे साले मोहम्मद शाह सां मुलाक़ात रही? तमामु घणी मुलाक़ात रही, ऐं अलाह जे वॾे करम आहे मूं ते त मां हुन सां गॾु मूं कमु कयो। मां एज़ ए सिंगर हुते ॻाईंदो हुउसि। फ़तेह ख़ान मूंसां गॾु वेठो हूंदो हो। ऐं मज़ेदार तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त ॻाईंदे ॻाईंदे मूंखे खिल बि ईंदी हुई, छो जो फ़तेह ख़ान ॾाढो साईं। ऐं जेॾीमहिल मुंहिंजो हर आर्टिस्ट जो हिकिड़ो स्टाइल हूंदो आहे पंहिंजो ॻाइण जो, त मुंहिंजो जेको स्टाइल हो मुंहिंजो, मूंखे ख़बर त कोन हुई, पर आउं ॻायां पियो त हू वरी मूंखे ॾिसंदो चपनि में ॻाईंदो पोइ मुंहिंजी जीअं नकल माण्हू लाहींदो त पोइ मूंखे खिल बि ईंदी हुई ॻाईंदे ॻाईंदे। पोइ वरी चुप थी वेंदो हो। ऐं ज़ाहिर आहे हाणे फ़तेह ख़ान जी औताक में आउं बि ईंदो आहियां, वेंदो आहियां। फ़तेह ख़ान जी औताक में घणा आहिनि जेके कचहरी कनि था, तमामु सुठा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, नज़ीर लगारी जेको आहे उहो मुंहिंजो फेवरेट, यानी कंपियर आहे। अच्छा गफ़ूर गुल साहिबु, तव्हां जूं कैसेटूं केतिरियूं आहियूं जेको आहे सो रेडियो ते केतिरा गीत रहिया, टीवीअ ते केतिरा रहिया? टीवी ते त मुंहिंजा प्रोग्राम मूं इलाही कया, समय प्रोग्राम कया आहिनि। ऐं रेडियो ते हींअर बि अलाह जे करम सां 400-500 मुंहिंजा PC में रिकॉर्ड थियल आहिनि। पर तव्हांखे ॿुधायां त रिकॉर्ड त मुंहिंजा हज़ारे हूंदा, पर कुझु हेठि मथे थी विया, अहिड़े तरीक़े सां। अच्छा, अमरीका तव्हां दौरे ते पिया वञो, पिया ख़बर पई आहे 3 सितंबर ते जेको आहे सो वरी इहो दौरो घुमण पिया वञो या मुस्तक़िल रिहाइश लाइ पिया वञो? हाणे ॾिसूं, अलाह ख़ैरु कंदो, छो जो मुंहिंजी न्याणी हुते आहे, ऐं ज़ाहिर हुन मूंखे घुरायो आहे। मुंहिंजी वाइफ बि हुते आहे, त हाणे कुझु अर्सो आउं हुते रहंदुसि, अलाह ख़ैरु कंदो। ऐं पोइ ज़ाहिर 4-5-6 महीने खां पोइ वरी ईंदुसि। पोइ थी सघे थो त अचां वञा, ऐं ज़ाहिर मूंखे नेशनलिटी मिली वेंदी हुते ई। जी नाज़रीन, असां गुफ़्तगू कई नाम्यारे जेको आहे पाकिस्तान जे गुलूकार गफ़ूर गुल साहिब सां। गफ़ूर गुल साहिबु पाकिस्तान जो तमामु वॾो गुलूकार आहे, जंहिंजा समय गीत जेके आहिनि सो रेडियो पाकिस्तान, हैदराबाद समेत पाकिस्तान टेलीविज़न, उन्हनि ते बि नशर थिया ऐं थी रहिया आहिनि। जॾहिं त कैसेट जी दुनिया में पाइनि गफ़ूर गुल सां गुफ़्तगू कईसीं। ग़ुलाम हुसैन ख़ासि किलीअ खे
इजाज़त ॾींदा। इबरत न्यूज़ हैदराबाद।